इन हवाले सां राब्तो कयो आहे ठटे मां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, ठटे में बरसात के हवाले से अपडेट कजो। जी, ठटे में वक्फे वक्फे सां बरसात ठटे जी साहिली पट्टी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन वक़्तु बरसात जारी है। ठटे शहर में भी इन वक़्तु वक्फे वक्फे सां बरसात जारी है। शहर की जेका ठटे जी ज़िले जा साहिली पट्टी वारा इलाइक़ा आहिनि, केटी बंदर, खारो छाण, मीरपुर साकरो, घारो वारा इलाइक़ा आहिनि, भबोर वारो इलाइक़ो आहे। ये मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक्फे वक्फे सां बरसात जो सिलसिलो जारी है। तेज़ हवाउनि सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके छापरा किरिया आहिनि, जंहिं सबबि माण्हू काफ़ी जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुतासिर थिया आहिनि। बरसात जेका वक्फे वक्फे सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हवा सां गॾु जारी है। थोड़ी देर अॻु में बरसात की सूरत खे मॉनिटर करण लाइ सिंध जे वॾे वज़ीर जो एडवाइज़र इशफाक मेमन DC ऑफिस में हिकिड़ी रस्मी गॾिजाणी भी कई है। उन हवाले सां उन्हनि चवण आहे बरसात की सूरत खे जेको आहे मोड़ ॾियण लाइ सबूरा वसीला क़तबा न पिया वञनि, पर मजबूरी तौर ते हिन वक़्तु ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक्फे वक्फे सां बरसात जो सिलसिलो जारी है। ख़ासि तौर ते शहरी जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेका मुस्लियात खाते पारां अर्बन फ्लड जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे, उन सूरत जे पेश नज़र उहे हिफ़ाज़ती इंतज़ाम जेके शहरनि में हुजनि खपनि उहे नज़र नथा अचनि। ख़ासि तौर ते ठटो शहर आहे, उते म्यूनिसिपल इंतज़ामिया ऐं ख़ासि तौर ते पब्लिक हेल्थ खातो जेका बरसाती पाणी जी निकाल आहे, अहिड़ी क़िस्म जूं हैवी मशीनरियूं नज़र नथियूं अचनि, कोई तहरक इंतज़ाम जो नज़र नथो अचे। साॻी रीति गुज़िरियल बरसातनि में मीरपुर साकरो ऐं घारो शहरनि में बरसाती तबाहकारियूं थी वियूं। उन हवाले सां बि को मैकेनिज़म ठहंदे नज़र न पियो अचे। सिर्फ़ु न गॾिजाणियूं रस्मी तौर ते थियनि थियूं ऐं उन्हनि ते अमल नथो थिए, जेके माण्हुनि खे केतिरा ई ख़दशा आया पिया आहिनि। इन भेरे बि मुख़्तलिफ़ हंधनि ते बरसात वक्फे वक्फे सां जारी आहे ऐं ईंदड़ जेका 24 कलाक उहो ॿुधायो वञे थो त ठटे जी साहिली पट्टी में वधीक बरसातूं केरु थी सघनि थियूं। जी महबूब बिरोही अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, ठटे मां महबूब बिरोही ठटे जी सूरत हाल बाबति अपडेट करनि पिया। ठटे में बरसात पई रही है, जिन्हें हवा से गॾु बरसात जो सिलसिलो जारी है। तेज़ हवाऊं भी घुली रहियूं आहिनि। वॾे वज़ीर जी एडवाइज़र पारां गॾिजाणी ठटे में थी रही है। बरसाती पानी जे निकाल के कीअं मुंहुं ॾिजे, इन हवाले सां वॾे वज़ीर एडवाइज़र भी उते मुक़ररु कयो आहे। अपडेट क्यों पिया ठटे मां अवां तक खबर पहुंचाऊं पिया, जिते तेज़ हवाऊं घुली रही आहिनि, गॾोगॾु बरसात भी पई रही है। तेज़ बरसात जो सिलसिलो सिंध समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी है। ठटे मां महबूब बिरोही ठटे जी सूरत हाल बाबति अपडेट करे रहिया हुआ। संदसि चवणु आहे त वॾे वज़ीर ठटे में भी एडवाइज़र मुक़ररु कयो आहे, जंहिंसां बरसात के हवाले से ॻाल्हि ॿोल थी रही है। अवां खे अपडेट क्यों पिया बरसाती पानी निकाल करण सबबि फौरी तौर ते हिदायत भी कई वई है वॾे वज़ीर पारां एडवाइज़र के, जिन्हें अवां खे अपडेट क्यों पिया सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात के पानी निकाल लाइ इंतज़ामात भी कया विया आहिनि। इंतज़ामात सख़्त कया विया आहिनि।